ओम शांति। अॼु जा महावाक्य आहिनि। बाप जे स्नेही ठहिण जी निशानी आहे फ़रिश्तो स्वरूप ठहिणु। बाप जो स्नेही ठहिण जी निशानी आहे फ़रिश्तो स्वरूप ठहिणु। 76 जा महावाक्य आहिनि। सदा पंहिंजो फ्यूचर साम्हूं रहंदो आहे। बाबा पुछनि था असांजो फ्यूचर छा आहे? ब्रह्मण सो फ़रिश्तो। जेतिरो निमित ठहियल हुई आत्मायूं पंहिंजे फ्यूचर खे सदा साम्हूं रखंदियूं, ओतिरो अन्य आत्माउनि जो बि पंहिंजो फ्यूचर ठाहिण जी प्रेरणा ॾेई सघंदा। जेतिरो असां आत्मायूं पंहिंजो फ्यूचर खे सदा साम्हूं रखंदासीं, असांजो लक्ष्य छा आहे? ब्रह्मण सो फ़रिश्ता सो देवता। ओतिरो असां अन्य आत्माउनि खे बि फ्यूचर ठाहिण जी प्रेरणा ॾेई सघंदासीं। पंहिंजो फ्यूचर स्पष्ट न आहे त ॿियनि खे बि स्पष्ट ठाहिण जो रास्तो न ॿुधाए सघंदा। जॾहिं असांखे ई रास्तो न पतो आहे भई परफेक्ट ब्रह्मण कीअं ठहूं, फ़रिश्तो कीअं ठहूं, देवता कीअं ठहिणो आहे, त असां ॿियनि खे बि कीअं रास्तो ॿुधाए सघंदा आहियूं। पंहिंजो फ्यूचर स्पष्ट आहे न। महाराजा महारानी जो बि ठहो, लेकिन हुन खां पहिरियों पंहिंजो भविष्य फ़रिश्तेपन जो अर्थात कर्मातीत अवस्था जो उहा अवस्था जो आहे उहा साम्हूं स्पष्ट ईंदी आहे। कर्मातीत अवस्था अर्थात जीते जी मुर्दो, फ़रिश्तो अर्थात सदा लाइट। वही फ़रिश्तेपन जो कर्मातीत अवस्था जो ये जेको भविष्य जो रूप आहे असांजो, इहे असांखे स्पष्ट नज़र ईंदो आहे। सदा हल्का रहंदा आहियो, कोई बोझ अथव बुद्धि में। सदा जीते जी मुर्दो अर्थात मुर्दे खे न कुझु ॾेखारे में ॾींदो आहे, न कुझु ॿुधाए में, न कुझु ॻाल्हाए सघंदो आहे, न कुझु बि न करे सघंदो आहे न। हिकदमि ॾिसो, मुर्दे खे माण्हू जलाईंदो आहे, हुनखे अहसासु थींदो। त हीअं असांजी कर्मातीत अवस्था अर्थात निंदा स्तुति मान अपमान जय पराजय ठंडी गर्मी सभिनि में समान स्थिति हुजणी खपे। ठंडी में भले असांखे स्वेटर आदि पाइणो पए, गर्मी में भले असांखे कूलर आदि पंखो आदि हलाइणो पए, लेकिन हीअं न ठंडी जे कारण असां बाबा खे यादि ई नथा करे सघूं। हीअं न गर्मी जे कारण असां बाबा खे यादि ई नथा करे सघूं। ॾाढी गर्मी आहे, ॾाढी ठंडी आहे, त हीअं अनुभव थींदो आहे कि मां हर कल्प में फ़रिश्तो स्वरूप में हीअ पार्ट वॼाए चुकी आहियां ऐं अञा वॼाइणो आहे। ऐं त उहा झलक साम्हूं ईंदी आहे। सदा हल्को ऐं निंदा स्तुति मान अपमान जय पराजय सदा न्यारो, सभिनि में समान स्थिति। जीअं दर्पण में पंहिंजी स्वरूप जी झलक ॾिसंदा आहियो न, ईअं ई नॉलेज जे दर्पण में पंहिंजी पुरुषार्थ सां फ़रिश्तेपन जी झलक स्पष्ट ॾेखारे में ॾींदी आहे। जीअं दर्पण में पंहिंजे स्वरूप जी झलक ॾिसंदा आहियो न, उहो नॉलेज जे दर्पण में पंहिंजी पुरुषार्थ अनुसार ॾिसो। अॼु मुंहिंजी स्थिति कहिड़ी आहे? मूं में मां हल्को रहंदी आहियां, मां आत्मा जी स्थिति हल्को आहे। अगरि मां सदा हल्को रहंदी आहियां त असांखे नॉलेज जे दर्पण में पंहिंजी कहिड़ी झलक नज़र ईंदी? फ़रिश्तो। माण्हू बि चईंदा अरे त सदा ई लाइट रहंदा आहिनि, कि त कोई बोझ ई न आहे। एॾी ज़िम्मेवारी हूंदे हुए बि सदा हल्का रहंदा आहिनि, ख़ुशि रहंदा आहिनि, सदा उड़ंदा रहंदा आहिनि। जेसि ताईं फ़रिश्तेपन जी झलक स्पष्ट ॾेखारे न ॾींदी, तेसि ताईं भविष्य बि स्पष्ट न नज़र ईंदो। छो जे भविष्य सतयुग में कंहिंखे इहा टेंशन हूंदी? धंधे जी, पढ़ाई जी टेंशन हूंदी, ॿारनि जी टेंशन हूंदी, घर वारनि जी टेंशन हूंदी। सतयुग में असांजी स्थिति कीअं हूंदी? न ॿारनि खे पढ़ाई जी टेंशन, न माउ पीउ खे ॿारनि जी टेंशन, न संबंधी जी टेंशन, न हिक ॿिए जी टेंशन, न प्रकृति द्वारा कोई आपदा जी टेंशन, कहिड़ी बि प्रकार जी टेंशन न हूंदी। जॾहिं हाणे असांजी उहा स्थिति हूंदी,
भई ॿार आहिनि, ठीकु आहे, स्कूल आहे, पढ़ाई आहे, लेकिन ख़ुदि बि टेंशन फ्री, ॿारनि खे बि टेंशन फ्री थी करे पढ़ाई पढ़ायो, बोझ सां न पढ़ायो। ख़ुदि बि सदा हिक ॿिए जे संबंध संपर्क में ईंदे हुए कहिड़ी बि प्रकार जी टेंशन न रखो। माण्हू खे नंढी नंढी ॻाल्हि जी टेंशन, अरे हीअं कीअं थींदो, एॾो भार पंहिंजे ॾींहं त गधे वारी जीवन आहे। त बाबा चवनि था कि हाणे जेसि ताईं असां में फ़रिश्तो अर्थात सदा हल्को रहण वारो, पंहिंजी देह सां बि ऐं पंहिंजी आत्मिक स्थिति बि, कोई बोझ बि न, जॾहिं उहा झलक तव्हांखे स्पष्ट नज़र ईंदी तॾहिं ई भविष्य स्पष्ट नज़र ईंदो। शरीर जी बि टेंशन रहंदी आहे न, देह जे संबंध, पदार्थ, वस्तु, वैभव, धन संपत्ति, कंहिंजी बि टेंशन न, सदा हल्को। ये संकल्प ईंदो ई रहंदो कि शायदि मां ये ठवां या उहो ठवां। अगरि असांखे हाणे फ़रिश्तो पर नथो नज़र अचे त असांखे ये संकल्प ई ईंदो रहंदो, अलाए मां ठहींदमि न ठहींदमि। लेकिन फ़रिश्ते जी झलक स्पष्ट ॾेखारे में ॾींदी त उहो बि स्पष्ट ॾेखारे में ॾींदी। त उहो ॾेखारे में ॾींदी आहे या अञा घूंघट में आहे। जीअं चित्र जो अनावरण कराईंदा आहियूं त पंहिंजे फ़रिश्ते स्वरूप जो अनावरण कॾहिं कंदव? आपे ई कंदव या चीफ गेस्ट सॾु कराईंदव? इनॉग्रेशन कंदा आहिनि न, कोई चित्र आदि बि खोदा आहिनि त रिबिन खोले करे ऐं उन खे कंदा आहिनि। त बाबा पुछनि था पंहिंजे फ़रिश्ते स्वरूप जो अनावरण कॾहिं कराईंदव? ये पुरुषार्थ जी कोई चीफ गेस्ट खे सॾु कराईंदव छा घूंघट खोलण लाइ? ये पुरुषार्थ जी कमी जो पर्दो हटायो त स्पष्ट फ़रिश्तो स्वरूप थी वेंदो। जेकी बि पुरुषार्थ में कमी कमज़ोरी आहे न, हुनखे हटायो त स्पष्ट फ़रिश्तो रूप नज़र अची वेंदो। हाणे त हलंदे फिरदे ईअं अनुभव थियणो खपे, जी साकार खे ॾिसंदा हुया न, ब्रह्मा बाबा खे कई ॿारनि अनुभव कयो कि हलंदे फिरदे या त फ़रिश्तो स्वरूप या भविष्य स्वरूप जो अनुभव थींदो आहे। उहो जॾहिं असांजे संकल्प में हूंदो आहे न त माण्हुनि खे बि अनुभव थींदो आहे। जहिड़ो असांजो संकल्प हूंदो आहे न, जहिड़ी असांजी रूप असां अंदरि ख़ुदि खे जंहिं रूप में ॾिसंदा आहियूं, उन रूप में माण्हुनि खे बि असां नज़र ईंदासीं। त हलंदे फिरदे या त फ़रिश्ते स्वरूप जो या भविष्य रूप जो अनुभव थींदो आहे, तॾहिं त ॿियनि खे बि थींदो न। मां टीचर आहियां, मां सेवादारी आहियां, जीअं न थींदो आहे कि देह अभिमान हूंदो आहे, मां वॾो आहियां, मां हीअं आहे, त साम्हूं वारे खे उहो अहंकार अनुभव थींदो न। ईअं ई बाबा चवनि था जॾहिं असांजे अंदरि आत्मा में इहे स्मृति रहंदी कि मां फ़रिश्तो आहियां, मां देवता आहियां, त ऑटोमेटिकली साम्हूं वारनि खे बि उहो वाइब्रेशन अनुभव थींदा। त मां टीचर आहियां, मां सेवादारी आहियां, इहे त जहिड़ो समय ओड़ो स्वरूप थी वेंदो आहे न। हाणे स्वयं खे फ़रिश्ते रूप में अनुभव करो त साक्षात्कार थींदो। साक्षात्कार जो रूप कहिड़ो हूंदो आहे? फ़रिश्तो रूप ठहिण, हलंदे फिरदे फ़रिश्तो स्वरूप। अगरि साक्षात फ़रिश्तो न ठहींदव त साक्षात्कार कीअं कराए सघंदव? त टीचर्स जे लाइ हाणे विशेष पुरुषार्थ कहिड़ो आहे? इहो ई कि फ़रिश्तो हिन साकार सृष्टि ते आयो आहे, सेवा अर्थ मां आत्मा आई आहे, सेवा करो, सभिनि खे ख़ुशी ॾियो, सुख ॾियो, शांती ॾियो। फ़रिश्तो छा कंदो आहे? कंहिंखे मारंदो आहे? कंहिंखे डांटंदो फ़रिश्तो? चिल्लाईंदो? त जॾहिं तव्हां चिल्लायो था, कंहिंखे डांटो था, कंहिंखे मारो था, जॾहिं तव्हां टेंशन था करो, रोयो था, जॾहिं तव्हां दुखी था थियो, उन समय सोचो अरे मां त फ़रिश्तो आहियां, मां रोई कीअं सघंदो आहियां? मां कंहिंजे मथां अगरि तव्हां चिल्लायो था, डांटो था, टेंशन था करो, दुखी था थियो, परेशान था थियो, त सोचो मां त फ़रिश्तो आहियां, मां ईअं कीअं करे सघंदो आहियां? फ़रिश्तो त सेवार्थ हूंदो आहे, सभिनि खे सुख शांती ख़ुशी ॾींदो आहे। फ़रिश्तो प्रकट थींदा आहिनि, पोइ समाइजी वेंदा आहिनि।
फ़रिश्तो ठही करे असां आयासीं, कर्म कयो, पोइ समाइजी वियासीं, बाबा परमधाम में हली वियासीं बाबा सां गॾु। फ़रिश्तो सदा हिन साकारी सृष्टि ते न ठहिरंदो आहे, कर्म कयो ऐं गायब थी वियो। त जॾहिं अहिड़ा फ़रिश्ता हूंदा त हिन देह जे संबंध व पुराणी दुनिया में पांव न टिकंदा असांजा। मतिलबु असां देह खे खाराईंदे पीआरींदे, देह खे संभालंदे हुए पोइ देह खां न्यारो, देह जे संपर्क में ईंदे हुए पोइ उन्हनि खां न्यारो, कुझु बि धंधो आदि कयो, मतिलबु हुनजो बोझ ख़ुदि न खणी वेंदा। भई हाणे असां रोटी ठाती, सभिनि खे ॾिनी, पोइ न्यारा थी वियासीं। हीअं असां सोचंदा ई रहूं, अरे रोटी ईअं थी, हाणे छा थींदो, हीअं हूअं। त हीअं न, फ़रिश्ता हूंदा कीअं हूंदा आहिनि, त अहिड़ा फ़रिश्ता हूंदा आहिनि जो हिन देह जे संबंध व पुरानी दुनिया में पांव न टिकंदो उन्हनि जो। मतिलबु कर्म कयो, कर्म जो फल बाबा खे ॾेई छॾियो, सुठो बुरो, ऐं ख़ुदि हल्का थी वेंदा। जॾहिं चईंदा आहियो असां बाप जा स्नेही आहियूं त बाप सूक्ष्म वतन वासी ऐं तव्हां सॼो ॾींहुं स्थूल वतन वासी। मथे बाबा परम अञा ताईं अव्यक्त वतन में ब्रह्मा बाबा वेट था करनि न असांजा, शिव बाबा परमधाम में विश्राम करणु नथा वञनि, असांजो वेट था करनि न। त बाप सूक्ष्म वतन वासी ऐं असां सॼो ॾींहुं स्थूल वतन वासी, त इहे स्नेह थियो। कंहिंखे असां सॾु करायो ऐं असां ख़ुदि पंहिंजी आराम सां खाऊं पीऊं, मौज था करूं, उहो वीचारो असांजो वेट थो करे, त इहे सुठो थियो। त सूक्ष्म वतन वासी फ़रिश्ता ठहो, सर्व आकर्षण व या लगाव जे रिश्ते ऐं रास्ता बंदि करो, तॾहिं चईंदासीं बाप जा स्नेही। हिते हूंदे हुए बि जीअं की आयूं ई न, इहा लास्ट स्टेज थींदी आहे। बाबा चईंदा आहिनि कर्म कयो, हुन खां पोइ हिकदमि न्यारा थी वञो। जीअं त असांजो कमु ई न आहे त असां उन्हनि ॻाल्हियुनि में छो फसूं, हिकदमि न्यारा थी वञो। हीअ थींदी आहे लास्ट स्टेज। पोइ असांखे उहो कर्म आकर्षित न करे पंहिंजी तरफ़, विशेष सेवा ते निमित्त आयो। कॾहिं कॾहिं थींदो आहे न, कोई कर्म असांखे आकर्षित कंदो आहे, कोई संबंधी असां सां मिली करे हली वियो, माण्हू उन्हनि खे यादि था करनि, अरे उहो संबंधी आयो, ॾाढो मज़ो आयो, ईअं हुयो। न, फ़रिश्तो उहा एंजॉय करो, माण्हू विया वापसि बाबा वटि, बाबा सां गॾु एंजॉय, बाबा सां गॾु बाबा जो वार सम्झी करे उन्हनि सां एंजॉय बि करो, सेवा बि करो, कर्म बि करो, खाओ पीओ बि। लेकिन जॾहिं कमु पूरो थी वञे, जॾहिं बसि थी वियो, उन खां पोइ बाबा वटि पोइ असांखे कुझु यादि ई न अचिणो खपे। सर्व आकर्षण या लगाव जा रिश्ता ऐं रास्ता सभु बंदि थी वञनि, तॾहिं चईंदासीं बाप जा स्नेही। हिते हूंदे हुए बि जीअं असां आहियूं ई न, इहे लास्ट स्टेज आहे। विशेष सेवार्थ निमित्त आहियूं त पुरुषार्थ में बि विशेष हुजिणो खपे न। जॾहिं ॿियनि खे हलंदे फिरदे इहो अनुभव थींदो कि तव्हां माण्हू फ़रिश्ता आहियो, त ॿियनि खे बि प्रेरणा ईंदी, ॿिया बि प्रेरणा वठी सघंदा। अगरि साकार सृष्टि जी स्मृति सां परे थी वियो त जो नंढी नंढी ॻाल्हियुनि में टाइम वेस्ट थींदो आहे न, उहो न थींदो। भई कई माण्हू चवंदा आहिनि असांजे बिना कमु ई न थींदो, लेकिन तव्हांजो कमु आहे त तव्हां करो, लेकिन तव्हांजो कमु ई न आहे, तव्हां ज़बरदस्ती ॿियनि जे विच में पईंदव। त बाबा चवनि था साकार सृष्टि जी स्मृति सां परे थी वञो त नंढी नंढी ॻाल्हियुनि में टाइम वेस्ट न थींदो। त हाणे हाई जंप लॻायो, बाबा चवनि था साकार सृष्टि सां हिकदमि फ़रिश्तनि जी दुनिया में फ़रिश्तो स्वरूप, हिन खे चइबो आहे हाई जंप। हिकदमि साकार सृष्टि सां परे असां हिकदमि फ़रिश्तो ठही वियासीं, फ़रिश्तनि जी दुनिया में पहुची वियासीं, हिन खे चइबो आहे हाई जंप। त नंढी नंढी ॻाल्हियूं छो ॿुधियूं न, त हीअ बाप जी विशेष सौगात आहे। बाबा चवनि था सौगात वठणु अर्थात फ़रिश्तो ठहिणु। त बाबा अॼु असांखे सौगात ॾियनि था कि हाई जंप लॻायो,
मां हाई जंप लॻाइण वारी आत्मा आहियां। बाबा असांखे इहा सौगात था ॾियनि। हाणे असां हिन साकार सृष्टि से कर्म करणु आयासीं। हाणे हाई जंप लॻाए छॾियो। मां फ़रिश्तनि जी दुनिया में वेठी आहियां बाबा सां गॾु। त नंढी नंढी ॻाल्हियूं शोभदियूं न। त इहे बाप असांखे विशेष सौगात थो ॾियनि। सौगात वठणु अर्थात फ़रिश्तो स्वरूप ठहिणु। त इहे बाप जी विशेष सौगात आहे। त बाप बि इहे फ़रिश्ते स्वरूप जो चित्र सौगात में ॾियनि था असांखे। अॼु बाबा तव्हांजो फ़रिश्ते स्वरूप जो चित्र असांखे सौगात में ॾियनि था। मिली वियो सभिनि खे। अनुभव करो पंहिंजो लाइट जो शरीर। बाबा चवनि था हाणे हिन 5 तत्वनि जे शरीर में बि हलंदे फिरदे यही सोचो मुंहिंजो ये लाइट जो शरीर आहे। मां लाइट जी कर्ब में आत्मा आहियां। जीअं पंहिंजो पेर पेर हूंदा आहिनि न, मुंहिंजा पेर कारा आहिनि, गोरा आहिनि, मुंहिंजे पेरनि में हीअं आहे हूअं। ईअं सोचो ये मुंहिंजा पेर लाइट जा पेर आहिनि, मुंहिंजा हथ लाइट जा हथ आहिनि, मुंहिंजो मुंहुं सभु लाइट जो ई लाइट जो आहे। त इहो फ़रिश्ते स्वरूप जो चित्र बाबा असांखे सौगात में था ॾियनि। कर्मेंद्रियनि द्वारा कर्म कयो। जीअं न असां मोबाइल खे यूज़ कयो पोइ रखी छॾंदा आहियूं न, कोई मशीन खे यूज़ कयो पोइ रखी छॾंदा आहिनि, हूअं ई मां हिन कर्मेंद्रियनि खे यूज़ कयो। हाणे मैं लाइट जो शरीर। हिन सौगात सां पुराणी ॻाल्हियूं सभु समाप्त थी वेंदियूं। बाबा चवनि था शो शाह जी रट न लॻाईंदव। निर्णय शक्ति, परखण जी शक्ति, परिवर्तन शक्ति। जॾहिं इहे 3 शक्तियूं हूंदियूं तॾहिं हिक ॿिए खे ख़ुशख़बरी ॿुधाईंदासीं। जॾहिं असां में निर्णय शक्ति हूंदी, शो शाह इहे जेका प्रश्न हूंदा आहिनि हुनखे परखण जी शक्ति हूंदी, यथार्थ निर्णय करण जी शक्ति हूंदी, हुनखे परिवर्तन करण जी शक्ति हूंदी शो शाह खे। सभु ॻाल्हियुनि जो उत्तर मिली वियो। त इहे 3 शक्तियूं हूंदियूं त हिक ॿिए खे सदा ख़ुशख़बरी ॿुधाईंदा हो कि मां सदा फ़रिश्ते स्वरूप में स्थित थी सघंदो आहियां। हाणे कर्म कयो। हाणे कर्म खां न्यारी मां आत्मा। जीअं सम्झो तव्हांजे घर कोई कमु करणु ईंदो आहे त उहो कमु करे करे पोइ पंहिंजे घर हली वेंदो आहे। पोइ तव्हांजे घर जे बारे में सोचंदो हूंदो छा? हुनखे पोइ पंहिंजे घर जे बारे में ई सोचंदो हूंदो। कर्म कंदे हुए बि हुनखे लॻंदो कॾहिं मुंहिंजो फटाफट कमु थिए, मां घर वञा, मां ईअं करां। उहो ई असांखे बि हिन सृष्टि ते कर्म कंदे हुए न सदा यादि रहे कि फटाफट ई कमु करे पोइ मां मथे मुंहिंजो बाप दादा मुंहिंजो इंतज़ारु थो करे। असां बाबा सां गॾु ई करूं था, लेकिन पोइ कर्म करे पोइ मां बाबा सां गॾु वेहींदमि। पोइ हिन ॻाल्हि जो डिस्कशन कंदासीं, ईअं रुअ रियान कंदासीं, कुझु खेॾंदासीं बाबा सां गॾु। त हीअ बुद्धि में लॻे कि मथे असांजो कोई इंतज़ारु थो करे। बाबा मथे वेठा आहिनि अव्यक्त वतन में। त साकार सृष्टि में ईंदी हुई बि असांजी बुद्धि निराकारी दुनिया ऐं अव्यक्त वतन में लॻी रहे। अगरि ख़ुदि में परिवर्तन न त ॿिए में बि परिवर्तन न लाए सघंदव। अच्छा, परिवर्तन शक्ति वारा ई सफल थींदा आहिनि। त असांखे स्वयं में परिवर्तन करिणो आहे। प्रश्न आहे कंहिं बि प्लान खे प्रैक्टिकल में लाइण लाइ विशेष कहिड़ी शक्ति जी आवश्यकता आहे? उत्तर आहे परिवर्तन करण जी शक्ति। जेसिताईं परिवर्तन करण जी शक्ति न हूंदी तेसिताईं निर्णय करण जी बि निर्णय खे बि प्रैक्टिकल में न लाए सघंदासीं। जेसिताईं असां इहे परिवर्तन न करे सघंदासीं, जेसिताईं परिवर्तन करण जी शक्ति न हूंदी तेसिताईं जो असां निर्णय करूं था कि असांखे इहे करिणो आहे, लेकिन असां में ख़ुदि खे परिवर्तन नथा करे सघूं त असां जो सोचूं था उहो कीअं करे सघंदासीं? छो जो हर स्थान ते हर स्थिति में चाहे स्वयं जे प्रति व सेवा जे प्रति हुजे परिवर्तन ज़रूर करिणो पवंदो आहे। हर स्थान ते हर स्थिति में चाहे स्वयं खे
बस सेवा जे प्रति असांखे परिवर्तन ज़रूरु करिणो पवंदो आहे। जीअं सफलता मूर्त ठहिण लाइ संस्कार व स्वभाव परिवर्तन करिणो पवंदो आहे न जीवन में। सफलता मूर्त थियण लाइ पंहिंजे संस्कार स्वभाव खे परिवर्तन करणु पवंदो आहे। उहा ई सेवा में पंहिंजे वीचारनि खे किथे न किथे परिवर्तन करणो पवंदो आहे। परिवर्तन शक्ति वारा लेकिन बाबा जी श्रीमत अनुसार कजो। हीअं न असां कि बाबा चए परिवर्तन करिणो आहे त उहो माण्हू ग़लति बि करनि था ऐं असां ग़लति करे सघूं न। परिवर्तन शक्ति वारा कहिड़ी बि परिस्थिति में सफल थी वेंदा आहिनि, छो जो उहे बहुरूपी हूंदा आहिनि न। परिवर्तन शक्ति जो उन्हनि में परिवर्तन शक्ति हूंदी आहे त कहिड़ी बि परिस्थिति अची वञे वो स्वयं सफल थी वेंदा आहिनि ख़ुदि खे परिवर्तन करे। तव्हां बहुरूपी थिया, प्लान खे सेवा में लाहींदा ऐं पॉइंट्स खे प्रैक्टिकल जीवन में लाहींदा। ये ॿिन्हिनि जे लाइ परिवर्तन शक्ति खपे। कोई भी प्लान के सेवा में लाएं, कोई भी पॉइंट के प्रैक्टिकल जीवन में लाएं, इन जे लाइ असांखे छा खपे? परिवर्तन शक्ति खपे। तॾहिं असां सम्झो असां कोई प्लान कयो लेकिन उन में कई माण्हू अहिड़ा आहिनि, कई सिचुएशन अहिड़ी हुई ऐं असां चऊं न मुंहिंजी आदत अहिड़ी आहे, संस्कार अहिड़ो आहे, त असां ख़ुदि खे परिवर्तन नथा करे सघूं त उहो प्लान प्रैक्टिकल में ईंदो? प्लान की सेवा में लाए सघंदासीं, पॉइंट के प्रैक्टिकल में लाए सघंदासीं। बाबा त चवनि था हीअं करो, लेकिन असां पंहिंजे संस्कारनि खे ई नथा परिवर्तन करे सघूं त बाबा जेकी धारणा चवनि था उहो कीअं करे सघंदासीं? त परिवर्तन शक्ति खपे न। नॉलेजफुल हुजण जे नाते इहे त निर्णय करे वठंदा आहियो कि इहे थियणो खपे, लेकिन परिवर्तन न थींदो आहे। इन जो कारण आहे परिवर्तन शक्ति जी कमी। नॉलेजफुल थियण जे नाते इहे त निर्णय करे वठंदा आहियो, हीअ ठीकु आहे, हीअ ठीकु आहे, हीअ न ठीकु आहे, लेकिन परिवर्तन न करे सघंदा। इन जो कारण छा आहे? परिवर्तन शक्ति जी कमी। जंहिंमें परिवर्तन शक्ति आहे न उहो सर्व जा स्नेही हूंदा ऐं सदा सफल बि हूंदा न। तव्हांखे बि जेका माण्हू ख़ुदि खे परिवर्तन करे तव्हां सां मिलनसार करे हलनि, तव्हांखे बि सुठा लॻंदा। ऐं जेका ज़िदी हूंदा, मञनि ई न, पंहिंजी हलाइनि, ससु ईअं चए, नूंहं ईअं चए, ॿार ईअं चए, त उहो माण्हू वणंदा? त उहो सर्व जा स्नेही केरु थींदा? जंहिंमें परिवर्तन शक्ति हूंदी। लेकिन असांखे बाबा जी श्रीमत बुद्धि में रखणी आहे, तॾहिं ई असां सर्व जा स्नेही ऐं सफल थी सघंदासीं। संकल्प में दृढ़ता लाइण सां प्रत्यक्ष फल निकिरंदो आहे। असांजे संकल्प में दृढ़ता हूंदी न त प्रत्यक्ष फल अवश्य निकिरंदो। त असांजे संकल्प में दृढ़ता हुजणी खपे कि मूंखे सफलता मूर्त ठहिणो ई आहे। हिन जे लाइ मूंखे परिवर्तन शक्ति खे यूज़ करे स्वयं खे परिवर्तन करिणो ई आहे। परिवर्तन करे करे सफल थियणो ई आहे। ये दृढ़ संकल्प आहे। बाबा चवनि था परिवर्तन करे करे मूंखे सफल थियणो ई आहे। यह दृढ़ संकल्प आहे। पंहिंजे पाण सां ई दृढ़ संकल्प करो कि मूंखे परिवर्तन थी करे सफलता मूर्त ठहिणो ई आहे। सफलता मूर्त जो आह्वान कंदी आहे कि कॾहिं सफलता मूर्त अचनि ऐं मां हुननि जे गले जी माला ढई वञा। सफलता मूर्त जो आह्वान कंदी आहे। जेका परिवर्तन शक्ति खे यूज़ करे परिवर्तन थींदा आहिनि न, उन्हनि जी सफलता आह्वान कंदी आहे कि कॾहिं सफलता मूर्त आत्मायूं परिवर्तन थी करे ईंदियूं ऐं मां उन्हनि जे गले जी माला ढई वेंदी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।